जुड़े में ॻोठाणनि पारां पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। एडवोकेट मुमताज़ खोसे, अली नवाज़ जमाली ऐं ॿियनि चयो त डीएसपी टंडोबागो पुलिस अटाला साण करे घर ते कार कई, जंहिं दौरान ॿिनि औरतुनि ऐं हिक नौजवान खे सख़्तु तशदुद पिणु कयो वियो। कोर्ट जे फ़ैसिले जी जेको आहे सो असीं उनजी इज़त कयूं था ऐं कोर्ट जो फ़ैसिलो असां पढ़ियो आहे। उन में इहो लिखियलु आहे त इहा ज़मीन जेका आहे सा जेसि ताईं हाई कोर्ट मां को फ़ैसिलो अचे तेसि ताईं इहा ज़मीन जेका आहे सा मुख़्तियारकार वटि हूंदी, सरकार वटि हूंदी। पर उनजो मतिलबु इहो न आहे त तव्हां पुलिस वठी अचो, पुलिस जे थ्रू कब्ज़ाखोर माफ़िया हथियारबंद गॾिजी पिया अचनि, उहे औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद पिया कनि, उते जे माण्हुनि ते ज़ुल्म ज़्यादती पिया कनि ऐं उन्हनि खे ज़ोरी उतां जो कब्ज़ो वरितो पियो वञे ऐं जेको कोर्ट जे फ़ैसिले जी बि हिकिड़ो ग़लति जेको आहे उनजो मतिलबु पियो वरितो वञे। मामिलो हली रहियो आहे असांजो, असीं 100 सालनि खां हिते वेठल आहियूं। हींअर जेको आहे सो मुख़्तियारकार कोरठनि में केस हलंदा, मुख़्तियारकार साहब जेको कूड़ा आर्डर खणी असांजे ॻोठ ते हमला करे पुलिस ॾेई पुलिस जो एसएचओ नसरुल्लाह जमाली साहब जेको डायरेक्ट असांजे घरनि में अची ऐं उते जेको बदमाशियूं करे ऐं असांजे घरनि में अची ॿारनि खे ज़ख़्मी कयो आहे। लेडीज़ पुलिस बि गॾु कोठे आयो आहे। ख़बर न आहे की हिननि जो कहिड़ो मनसूबो आहे, असांखे छो हितां लॾाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। असीं सिंध धरती जा वास आहियूं, असीं हिते वेठल आहियूं, असीं कोन लॾींदासीं। हुननि चयो त बासरनि जी चुर्च ते केतिरा ई कूड़ा केस दाख़िल करे गिरफ़्तारियूं करे ज़मीन ख़ाली कराइण लाइ धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। अॻवाननि चीफ जस्टिस, सिंध हाई कोर्ट ऐं ॿियनि लाॻापियल अख़्तियारनि खां नोटिस वठण ऐं इंसाफ़ जी घुर कई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।